वीडियो एजुकेशन जाम शोर हो जनाब साईं अल्लाह बचाए साहब जी खिदमत में तपाण चने कजन ख्याल जो दान कर ये जिलो ये इलाको सभी जेरे इंतजाम तालीम के सिलसिले में पंहिंजी सरगर्मी करे थो यकीन अॼु की सरगर्मी बि उन जो पंहिंजे में निहायत मोहब्बत बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इंतहाई मोहतरम सिंध जो दाओ साईं अली बुशरा गुरु साहब असांजे कोस्तानी परवान साईं मलकत सिकंदर साहब स्टेज ते वेठल ॿिया बोज़ीन साईं इमरानी साहब कोस्तान जे ॻोठनि मां कही आयल सभई मोल साफ़ प्यारा शागिर्द अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन जा अहदेदार अस्सलाम वालेकुम। तालीम तमामु वॾो सब्जेक्ट आहे, वॾो मौज़ू आहे, इल्मु रोशनी आहे ऐं जहालत अंधेरो आहे। जीअं शेख साहब आज जाने जी तकरीर में कहे आहिनि अल्लाह तबारक व तआला जी उहा पहिरीं वही तव्हां जहिड़ो बयानु कई जंहिंमें पहिरियों लफ़्ज़ इक़रा जी ॻाल्हि सां चयल जंहिंजी माना आहे पढ़। असांजे लाइ निहायत सादत ऐं ख़ुशी जी ॻाल्हि आहे त असांजो महिराण टेलीविज़न नेटवर्क जो साईं मोराई साहब सिंध जे तइलीम जे करंदड़ मयार सिंध जे तइलीम जे लाइ तर्ज़ खे नज़र में रखंदे जहिड़ी तरह ॿिया सकाफ़त जा ॾींहं ॿियनि चैनल मल्हाया त तमामु सुठो टॉपिक चूंडे ऐं तइलीम जे हवाले सां तइलीम जो वक़्तु बढ़ाइण जो जेको प्रोग्राम शुरू कयो जेको सिंध जे घर घर में मक़बूल ज़माने रहियो आहे ऐं माण्हुनि में जागृता पैदा करे रहियो आहे त जीअं उहे पंहिंजे ॿारनि खे स्कूल ताईं पहुचाइनि। हवाले सां स्पेशली मां वीडियो एजुकेशन जे हिस्से में थाणेपुरा खां पहल कंहिंखे स्पेशल तौर जो मां ज़िक्र न करे कयुसि त इंतिहाई असां वॾा ख़ुशनसीब आहियूं जो असां वटि सोनो सरदार साईं मलकत सिकंदर साहब तालीम जे हवाले सां तमामु घणी मोहबत रखंदा जंहिंजो ज़िक्र मोराई साहब बि कयो त हीउ अहिड़ो पहिरियों जलसो आहे जिते आऊं इलाइक़े जो ईमानदार इलाइक़े जो अॻवान हिन जी सरपरस्ती में ई जल थी रहियो आहे ऐं उन शिरकत कई आहे ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। मलिक साहब जी तइलीम सां मोहबत जे हवाले सां तमामु मूं वटि हिकिड़ी वॾी कहाणी आहे त जॾहिं खां पाण सियासत में अची हुकूमत जूं अॻूं संभालियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेके बि गवर्नमेंट जा दौर आया अदवार आया चाहे अब्दुल्ला शाह जो दौर हुजे जंहिंमें पाण जाखो कयूं त कोस्तान जा सभई वॾी पैलेस खोलिया वञनि उनखे चयो त असांखे 50 उस्तादनि जूं चाहियूं ॾियो ऐं असांजे स्कूल खोले ॾियो। उन खां पोइ जॾहिं पाण दक्षिण गवर्नमेंट जा नाज़िम थिया तॾहिं पाण कोस्तान जे स्कूल खोलण जे लाइ SSB जे ताउन सां थाणेपुरा खां जा स्कूल जेके 60 स्कूल खुलियल हुआ जो तइदाद वधाए तक़रीबन 150 स्कूलनि ताईं पहुचायो। उन खां अलावा हाणे जॾहिं SSB ख़तमु थी वई त वरी हाणे NCH जे ताउन सां NCH पूरे सिंध सूबे में कमु करे रही आहे पर इहो असांजो वाहिद ज़िलो जामशोरो आहे जिते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मलिक साहब जी पंहिंजी कोशिश सां ऐं ज़ाती कोशिश सां NCH जी पघार में प्लस 1500 रुपया जो इज़ाफ़ो डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट खे पघार ॾेई रही आहे ऐं इन्हनि सां असांजे कोस्तान जे पूरा इलाइक़नि में जिते गवर्नमेंट जा टीचर न पहुची सघिया आहिनि ऐं असां तमामु घणी शॉर्टेज बि आहे उते NCH जा उस्ताद उहे तइलीम ॾेई रहिया आहिनि ऐं जेके उते जा ॻोठा लोकल आहिनि। साईं जिन खे इन
प्रोग्राम जो असां सां इहा रिक्वेस्ट कंदासीं त जीअं असांजे हिकिड़े स्कूल जे शागिर्द 11वीं क्लास जे इहा रिक्वेस्ट कईसीं कोस्तान लाइ को स्पेशल पैकेज हुअणु खपे जीअं कोस्तान जे तइलीम खे तरक़ी वठाए सघिजे। आउं साईं खे इहा गुज़ारिश कंदुसि असांखे कोस्तान लाइ स्पेशल पैकेज ॾियारियो वञे जंहिंमें दूर दराज जा ॿार परे परे जा ॿार उनखे